इंसाफ क्यों जुल्म जो इंसाफ क्यों इन गाड़े जे सदके इंसाफ क्यों इन बचड़न जे सदके इंसाफ क्यों मुझो नालो फारूक अहमद गिलाल आ मां वेठल मीर बरमाला घोंसिया मस्जिद को आया मुसा इंसाफ कयो वने सा भेनर ने नाफरमान भाणे जने नाफरमान भेनरियूं इन मुसा जुल्म कयो आ मुसा ॾाढ ते मूंखे अमड़ हिकिड़ी जगह लिखी ॾेई वई आ उन्हनि ॾाढ ते मूंखे हमला कराया धारिया माण्हू पिस्टोलनि सां वठी आया मां केस कया उन्हनि मुंहिंजा केस रद्द कराया रिश्वतूं ॾेई मुंहिंजा सोन चोरी कयनि उहे फैसलनि में सोन ज़ाहिर थिया आहिनि पैसा मुंहिंजा न ज़ाहिर कयनि 5 लाख रुपया नाफरमान भाणे जा चुराए विया उन्हनि वॾेरे जे फैसलो कयो उहो फैसलो मां क़बूल कयो पर उहो वॾेरे मां वीडियो खणी हुअमि जेको उन्हनि छोकिरनि नाफरमान भाणे जने उहो ग़लति कम कया आहिनि उन्हनि प्लाट में वेही छोकिरनि सां उहो वॾेरो चए थो त तोखे तकलीफ़ आहे त मां भित मथे करायां इहो इंसाफ़ आहे मूंखे इंसाफ़ खपे हिन सोने जे सदके IG सिंध खे मां हिन जो इंसाफ़ खपे मां हिन जो ॼाणां थो त मूंखे इंसाफ़ खपे।